एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत सिंध में पैसा विरहाइण जो सिलसिलो जारी। लॉकडाउन हूंदे बि मुख़्तलिफ़ शहरनि जे सेंटरनि ते औरतुनि जी रश लॻल। सेंटरनि ते सहूलियतूं न हुअण करे पैसा वसूल करण लाइ आयल औरतूं सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर। कोटड़ी खां लतीफ़ शोरो जी उमाणियल ख़बर मूजिबि एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत पैसा विरहाइण वारे सिलसिले में अॼु ॿिए ॾींहं ते बि गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज कोटड़ी में समय औरतूं लॉकडाउन हूंदे बि पैसा वसूल करण लाइ सेंटर ते पहुची वयूं। जिन सेंटर ते सहूलियतुनि जे खोट सबबि औरतुनि खे सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पहुतल औरतुनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त हू सुबुह खां सेंटर ते आयल आहिनि पर अञा ताईं खेनि पैसा न आहिनि ॾिना विया। हुननि चयो त सख़्त गर्मी ऐं उस में बीहण सबबि संदन हाल बेहाल बणिजी पिया आहिनि। केटी बंदर खां अली रज़ा फिरोज़ाणी जी उमाणियल ख़बर मूजिबि ॻाढ़ो शहर में एहसास कफ़ालत प्रोग्राम जो सेंटर क़ाइमु न करण ख़िलाफ़ ॻाढ़ो वासी औरतुनि सिविल कोर्ट साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड खे बंदि करे छॾियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ औरतुनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त ॻाढ़ो ऐं भरपासे वारे इलाइक़नि मां समय औरतुनि जा नाला एहसास कफ़ालत प्रोग्राम में शामिल हुअण बावजूदि ॻाढ़ो शहर में सेंटर न ठाहे हितां जे औरतुनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त ॻाढ़ो शहर जे ग़रीब औरतुनि में रोक रक़म विरहाईंदड़ हिकु सरहदी वारे शख़्स खे पिणु पुलिस मने करे छॾियो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त संदन एहतजाज जो नोटिस वठी ॻाढ़ो शहर में कफ़ालत एहसास प्रोग्राम जो सेंटर क़ाइमु करे समय औरतुनि खे परेशानी खां बचायो वञे। जोही खां मरलाशरी जी उमाणियल ख़बर मूजिबि एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत ग़रीब औरतुनि खे रक़म ॾियण वारे सिलसिले में जोही जे डिग्री कॉलेज में क़ाइमु कयल सेंटर ते समय औरतूं पहुची वयूं। जिन सरकार पारां कोरोना वायरस खां बचाव जे सिलसिले में लागू कयल लॉकडाउन वारियूं कोशिशूं धूड़ थी वयूं। सेंटर ते वॾे तइदाद में पहुतल औरतुनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो सेंटर ते सहूलियतुनि जी खोट ऐं रक़म ॾियण वारे अमल में सुस्ती जूं दाहूं कयूं। औरतुनि जो चवणु हो त हू सुबुह खां सवेर पंहिंजे घर जा कमकार छॾे पैसा वसूल करण लाइ पहुतल आहिनि पर अञा ताईं खेनि पैसा न आहिनि मिलिया। हुननि चयो त इंतिज़ामिया औरतुनि खे वेहण ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत फराहम नाहे कई जंहिंजे करे खेनि सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। औरतुनि सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त क़ाइमु कयल सेंटरनि ते औरतुनि जे सहूलियत लाइ जोगा इंतज़ाम करे संदन परेशानी ख़तमु कई वञे। ठारू शाह खां डीएम सूमरो जी उमाणियल ख़बर मूजिबि सॼे सिंध जीअं ठारू शाह में कफ़ालत एहसास प्रोग्राम तहत मिलंदड़ पैसनि जे वसूली लाइ ठारू शाह हाई स्कूल में मुस्तहिक़ औरतूं मासूम ॿार साण करे सवनि जे तइदाद में पहुची वयूं ऐं स्कूल में औरतुनि जी रश लॻी वई जंहिंजे करे सूबे में लागू कयल लॉकडाउन ते अमल थींदे नज़र न आयो। जॾहिं त हुकूमत तोड़े इंतिज़ामिया पारां कोरोना वायरस फैलिजण जे ख़दशे बावजूदि सेंटर ते ईंदड़ औरतुनि में विथी रखण तोड़े रश घटाइण जे हवाले सां के बि जोगा इंतज़ाम न आहिनि कया विया जंहिंजे करे कोरोना वायरस जे फैलिजण जो ख़तरो वधी वियो। टंडो ग़ुलाम हैदर खां अली बहादुर खीरियो जी उमाणियल ख़बर मूजिबि टंडो ग़ुलाम हैदर में कफ़ालत एहसास प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि खे रक़म ॾियण जे सिलसिले में हाई स्कूल टंडो ग़ुलाम हैदर में क़ाइमु कयल सेंटर ते इंतिज़ामिया पारां बहितरीन इंतज़ाम कया विया ऐं पैसा वसूल करण लाइ ईंदड़ औरतुनि खे कोरोना वायरस जे ख़दशे तहत विथी लॻाए विहारियो वियो आहे। जॾहिं त औरतुनि खे निटहण उस में इंतज़ारु कराइण बदिरां स्कूल जे समूरनि कमरनि में औरतुनि खे 3 फुटनि जो मुफ़ासिलो रखी डेस्कुनि ते वेहारे पैसा ॾिना पिया वञनि। ठटे खां हाजन सोलंकी जी उमाणियल ख़बर मूजिबि ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि खे पैसा जारी न थियण बाद समय औरतुनि लठियूं ऐं डंडा खणी रोड ते अची एहतजाजी मुज़ाहिरो करे इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। जॾहिं त औरतुनि जे एहतजाज खे पुलिस पारां ज़बरदस्ती ख़तमु कराइण जे नतीजे में औरतूं मछरजी पयूं ऐं पुलिस ते हमले जी कोशिश कई वई। औरतुनि दाहींदे चयो त सरकार पारां 20 ॾींहंनि खां लॉकडाउन करण सबबि संदन मर्द घरनि में बेरोज़गार वेठल आहिनि जंहिंजे करे घरनि में खाइण लाइ कुझु बि न आहे बचो न वरी हुकूमत सहायता करण लाइ तयारु आहे। हुननि चयो त कोरोना वायरस खां बची वियल माण्हू बुख ऐं बदहाली सबबि मरी वेंदा। एहतजाज कंदड़ औरतुनि इल्ज़ाम हणंदे चयो त एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत औरतुनि खे सेंटरनि ते घुराए उन्हनि जी तज़लील कई पई वञे। हुननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त सेंटरनि ते औरतुनि खे घुराइण बदिरां संदन घरनि में वञी पैसा ॾिना वञनि जंहिं सां न औरतुनि खे परेशानी थींदी न वरी कोरोना वायरस जे फैलिजण जो ख़तरो पैदा थींदो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सिंध।